सिंधी आवाज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पटी हिकु आहे, 10 पटियूं उन जा आवाज़ आहिनि। कुझु आवाज़ अहिड़ा आहिनि जेकी इन्हनि खां वधीक आहिनि। उहे आहिनि ल, ड़, न, ने, ण, णो ऐं में। इहे हुआ वधीक आवाज़ जेके तव्हांखे लफ़्ज़नि में इस्तेमालु करे था ॾेखारियूं। कुल्हो, मल्ह, वेढ़, सनी, सुम, माण्हू, साम्हूं, माण्हुनि वग़ैरह। इहे हुआ लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे ज़रूरु फॉलो कंदा। सिंधी आवाज़ पढ़ो।